जॾहिं अर्जुन भगवान कृष्ण सां मिलण वियो ऐं वापसि आयो, पोइ राजसभा में पहुतो, युधिष्ठिर वेठो सिंहासन ते, तो पहिरियों दफ़ो अर्जुन जो मुंहुं लथो पियो, मुंहिंजी शिकिल सफ़ाई मलून, मुंहिंजो गांधी धन हुयुसि, ईअं लॻे पियो ॼण हिकिड़ो बिल्कुलु सुकड़ियल, मुंहिंजे चेहरे जी बीहक जी सॼी रौनक जेका ई बिल्कुलु ख़तमु हुई, सभु पासाणो लॻो पियो। ऐं एसि ताईं अचण सां जेके जी खोपड़ी घुमे पई पतो ई न हुजे त छा थींदो पिया, आयो बीठो अची, न युधिष्ठिर खे नमस्कार कयईं, न कोई हरिहर कयईं, न कुझु, बसि हाणे ख़ामोश थी हेॾो होॾे तके पियो, जे कंहिं माण्हू खे कुझु सम्झ में ई न अचे, अहिड़ी हालत हुई। ऐं पहिरियों दफ़ो थियो हुनने नमस्कार कयो, न कनि झुकायईं, न वॾे जे अॻियां कुझु कयईं, मुंहिंजी खोपड़ी उते न हुई, फिरे पई। तो युधिष्ठिर उनका सवाल कयो, अर्जुन छा ॻाल्हि आहे, छा तोखां का अहिड़ी ग़लती थी आहे छा, अहिड़ो को पाप थियो आहे छा, जो तुंहिंजो दिमाग़ ई कमु नथो करे, तो जहिड़ो माण्हू ईअं हुजे भला जेको सॼी महाभारत जीते वियो, तोखे छा थियो आहे? अर्जुन कोई वर्दी न ॾिनी, सभु आई वेड़े न खे बीठो, मुंहिंजो छा ॻाल्हि आहे, तूं कंहिं संत महात्मा जो निरादर कयो आहे, हुनजो तिरस्कार कयो आहे, कंहिं चङे माण्हू जी तूं इज़त लाइ थी आहे, तो कोई ग़लती थी आहे, तूं कंहिं पतिव्रता या चङी स्त्री सां कंहिं औरत सां साम्हूं पियो आहे, तूं कंहिं कमज़ोर खे सतायो आहे, तूं कंहिं चङे माण्हू जो निरादर कयो आहे, तूं कंहिं ॿार जो निरादर कयो आहे, ॿार जो तिरस्कार कयो अथई, कंहिं ॿार खे ख़राबु कयो अथई, तूं ॿार के नंढड़े ॿार नंढड़े जी बेइज़ती कई आहे, तूं छा थियो आहे? अहिड़ी हालत तो उनजी थींदी आहे जेको एॾो वॾो पाप थिए, कंहिं संत महात्मा जी तूं निरादर कयो आहे, हुन लाइ ॻाल्हायो अथई, कंहिं चङे माण्हू सां ॻाल्हायो अथई, ऐं अर्जुन कोई वर्दी कोन्हे, उहो ईअं बीठो रहियो। तॾहिं हुन वरी सवाल कयोसि, चई छा भला तो कृष्ण जो विछोड़ो बर्दाश्त नथो थी, तूं हेॾे आयो, वधि में वधि इहो थी सघंदो आहे तूं कृष्ण खां दूर न रही सघंदो। तॾहिं अर्जुन गुज़ारो कतार वेही वेठो, चए वाकई कृष्ण सॼे विच में न रहियो, वो पंहिंजी लीला समाप्त करे हलियो वियो, संसार में न रहियो, बसि इन करे मां अच्छा इन करे युधिष्ठिर बि रही वेठो, सॼे माहौल हुनजो डिस्टर्ब थी वियो। त जॾहिं मां उते हुयुमि, मां पंहिंजो पाण खे हमेशह पावरफुल सम्झो, त जेको कुझु आहियां मां आहियां, लेकिन जॾहिं भॻवान कृष्ण संसार छॾियो, मुंहिंजे साम्हूं को दुनिया में अची न सघंदो, मैं एतिरो पावरफुल हुउमि, एतिरो ताक़तवर, लेकिन उन वेंदे वेंदे मूंखे चयो तूं वेंदो पिया द्वारकापुर जी, इन करे तूं सभु जेके घर ॿार लेडीज़ वग़ैरह जेके बि आहिनि, जेको सामान हीरा जवाहरात तूं खणी करे उन्हनि सभिनी खे तूं हस्तिनापुर वठी वञ। सुभाणे उन्हनि खे वठी करे आयुमि पिए, ऐं ईंदे ईंदे जेको मां पाण खे एॾो पावरफुल सम्झंदो हुउमि, मूंखे झंगलियुनि हमलो कयो, जेके ईअं रांदानी वेठा, मूंखे ॾिसी करे अकेलो उन्हनि हमलो कयो, मां पंहिंजो धंश कयो, धंश ते वञी तिनकार थी सॼो हिली वेंदा जेके हूंदा, लेकिन मूंखे कुझु यादि न पियो जो मां चवां छा, ऐं हू मुंहिंजो सभु कुझु लुटे विया, ॿार माण्हू धन दौलत सभु कुझु, मूंखे कोई तीर न पियो खजे, मूंखे कोई पावर ई न पियो हले, आख़िर मां जेको धंश हुयो उहो सोटी वांगुरु हिक खे मारणु शुरू कयो, बाक़ी कंहिं कम जो कोन हो।
इन करे जेको मां सम्झंदो मुंहिंजो पावर आहे उहो मुंहिंजो सॼो पूरो थी वियो। जेसि ताईं उहो हुयो मां सां सॼो पावर हूंदो, जंहिंजे करे मां पावरफुल हो, उहो छॾिजी वियो, मुंहिंजो सभु कुझु ख़तमु थी वियो, कुझु बि न बचियो। जेसि ताईं हुयो एसि ताईं मूंखे पंहिंजो पावर सम्झो, लेकिन जॾहिं वियो हाणे मूंखे पतो पियो मुंहिंजो कुझु हुयो बि कोन, हाणे चङो ई आहे त कुझु ॿियो सोचे। तंहिंजे करे जेसि ताईं असांखे पावर हूंदो आहे कंहिंजो बि, असां उनखे न लिखींदा, लेकिन जॾहिं पावर वेंदो आहे पोइ असांखे पतो पवंदो आहे एसे कमु लही चुको हूंदो आहे। पावर हूंदे असां पंहिंजो पाण खे संभाले करे इन करे असां वरी वरी सॼे साईं जी दामन में ईंदा त जीअं वरी वरी असांखे यादि अचे त असांखे रहमत पावर आसीस कंहिं अहिड़ी शख़्सियत जा जेको असांखे सदाई यादि हुजे, जॾहिं उहो भुलियो उन जो सभु कुझु ख़तमु थी वेंदो, उहो ख़तमु न थियणु खपे। सिर्फ़ु इहो न हूंदो आहे असां हुनखे चमाच ॿारे छॾीसीं, असां हुनखे दड़को ॾिनोसीं, इहो त ॿार न सम्झंदो, सेखारण लाइ असां कुझु बि कोई क़दम खणंदा। इहो कोई उनजो तिरस्कार न आहे, उनजी बेइज़ती न आहे, इहो मुंहिंजे कैरेक्टर खे ठीकु करणु आहे, उनखे सेखारणु आहे, उनखे सम्झाइणु आहे। जेकॾहिं ॿार खे सेखारण में दड़को न ॾींदासीं, न सम्झाईंदासीं, कुझु न कंदासीं त ॿार कीअं सिखंदो, कीअं बहितर थींदो, चङो इंसान कीअं थींदो। ॿार जो तिरस्कार, उनजो निरादर, उनजी रुसवाई, उहा उन ते सख़्ती जो न आहे। इन जो मक़सदु आहे काथे ॿार सां असां अहिड़ो बिहेव त न कयो आहे, ॿार सां अहिड़ो त न हलियऊं जो उनजी पूरी ज़िंदगी ख़राब थी वई। भई असां उनखे का ग़लति आदत त न ॾिनी आहे, उनखे ग़लति चीज़ का सेखारी त न आहे, जंहिंजे करे अॻिते हली करे उन ॿार में उहा ग़लति आदत पइजी वञे ऐं उनजी सॼी उमिरि लोड़े, ऐं पोइ जेको उहो ग़लति कंदो उनजो फल सदाई असांखे मिलंदो, उनजे बदिले असां न लोड़ूं जन्म जन्म में, असांजो ख़राबु न थिए। भई कंहिं ॿार खे ग़लति आदत ॾियणु या उनखे ग़लति करणु, इहा वॾे में वॾी जेका आहे उहो ॿार जे लाइ न आहे, पर पंहिंजी ज़िंदगी लाइ बि पंहिंजी ज़िंदगी खे ख़राबु ख़्वार करणु। इन करे ॿार असांजे घर में इन करे ॾिसंदासीं त जॾहिं असांजो ॿार हुजे, अगरि उनजे साम्हूं असां पंहिंजो पाण में हिक ॿिए खे ग़लति लफ़्ज़ ॻाल्हाईंदासीं, हिक ॿिए सां अटकंदासीं, हिक ॿिए सां ग़लति बिहेव कंदासीं, हिक ॿिए खे सताईंदासीं, ॾुखाईंदासीं पंहिंजो घर जो घर में, त इहे चीज़ूं सभु ॿार सिखंदो वेंदो त असांजा वॾा छा कंदा पिया, कीअं हलंदा। त जेकॾहिं असांखे ॾिसी ॾिसी उहो ॿार बिगड़ियो, ख़राबु थियो, उनमें उहे ग़लति आदतूं पइजी वञूं, ग़लति लफ़्ज़, ग़लति अंदाज़ अची विया, ऐं ॿार उहो थी वियो त पोइ छा थींदो? पोइ सॼी उमिरि उहो ॿार बि लोड़ींदो ऐं उनखे ॾिसी करे सभु लोड़ींदा रहंदासीं, सभु भोॻींदा रहंदासीं, छड़ो ॿार थोरे भोॻींदो। अॻिते असां कंहिंजी इज़त न कंदासीं, उहो जंहिं महिल असांखे मोचाए करे ॾींदो, उनजो छा थींदो? तंहिंजे करे ॿार जो तिरस्कार या निरादर उहो हूंदो आहे उनमें काई न काई ग़लति आदत खे भारणु। असांजी कोई अहिड़ी हालत न हुजे जंहिंसां असांजो ॿारु ख़राबु थिए, जंहिंसां उनजी सोच अमल उहे ख़राबु थिए, जेको असांखे ॾिसी उहा चीज़ इस्तेमालु करे ऐं असां पंहिंजी ज़िंदगी खे आराम करे छॾे। असांजे ॻाल्हाइण, असांजे लफ़्ज़नि खे ॾिसी करे उहे लफ़्ज़ उहे उचारे ऐं हर जॻह ते पंहिंजी इज़त ख़तमु करे छॾे, असांखे साम्हूं थी करे बेइज़ती करे। शुरू में इहो लॻंदो आहे, लेकिन बाद में इहा चीज़ ॾाढी ॾुखी थी वई। तंहिंजे करे जेतिरो इज़त शान मान उके संत महात्मा पीउ वॾे ॾाॾे जी आहे, ओतिरी इज़त असांखे कंहिं ॿार जी करणु खपे, यानी उनखे संस्कार उहे ॾियणु खपनि, उहे इख़लाक़ किरदार असांखे ॾियणु खपे, उहे सभु गुण ॾियणु खपनि।
जेकॾहिं असांजा ॿारनि खे गुण हूंदा, इख़लाक हूंदा, किरदार हूंदा, त पोइ अॻिते हली करे जेतिरो वधंदा वसंदा, जेतिरो बि तरक़ी कंदा, उन्हनि खे ग़लति आदत ईंदी न। ऐं जेतिरो चङो थी करंदा सदाई वधंदा रहंदा। हुन खां ख़ामी हूंदी न त पोइ हिते पवंदा ई न। ऐं कॾहिं ॾुखियो ॾींहुं ॾिसंदा ई न, उहे ॾिसंदा न, उन्हनि खे ॾुखियो ॾींहुं ॾिसंदा। ॿारनि में असां ग़लति आदत का विझी छॾीसीं, अॻिते उहा उनखे गले पइजी वई त पोइ उहा ॾुखी कंदी। इन करे वो खाधो पीतो, कुछ खेॾणु, कुछ उॾाइणु, कुछ मनमानी करणु, कोई लफ़्ज़ कढणु, पोइ असां शिकायत कंदा। ॿारनि में उहा मुराद कोन्हे, अॼु उन्हनि में उहो इख़लाक कोन्हे, हाणे उनमें उहा रही कोन्हे। लेकिन उनमें छो न रही आहे उहा असांखे पाण खे ॾिसणी आहे। उहा सिखिया कई कोन्हे, उहा हलिया कई न, इहो ज़िम्मेवार केरु आहे। इन करे अॼु 5000 साल अॻु वो युधिष्ठिर चयो भई काथे त कंहिं पहाड़ जो तिरस्कार त न कयो आहे। उहो वधि में वधि ॾुखी चई, यानी असांखे जेतिरो कंहिं वॾनि खे संभालणो आहे ओतिरो ई कंहिं ॿार खे संभाले करे हलणो आहे। आमतौर असां ॿार खे साफ़ इग्नोर कंदा, उन तकीदा बि कोन्हे, उनजे साम्हूं असां कुझु बि करे छॾींदा। ऐं जॾहिं उनजूं आदतूं गले पइजी वेंदियूं नी, पोइ असां जेको पोइ वरी शिकायत कंदो कि शायदि ॿार ख़राबु थिया। न, असांखे पाण खे ॾिसणो पवंदो ऐं उनजो नतीजो बि असांखे ई भोगणो पवंदो आहे। ॿार जेतिरो भोगींदो आहे कई गुना वधीक असांजो अंदरि हलंदो पियो हूंदो आहे, दिमाग़ कम ई कोन्हे कंदो, असां अंदरि ई अंदरि ॾकंदा पिया हूंदा। हक़ीक़त में ॿार ख़राबु पिया थींदा, असांजी ज़िंदगी ख़राबु थी वेंदी आहे, उहा हालत असांजी थी वेंदी आहे।